हाणे अवांखे अपडेट ॾियूं पिया खानपुर महर मां अब्दुल वहीद गडाणी जी रिपोर्ट मुताबिक़ त खानपुर महर ॻोठ करीमदाद गडाणी जे रवासी पोरे तो रही बशको गडाणी खानपुर महर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त अॼु सुबुह जो मुंहिंजो नंढो भाउ इलाही बशको गडाणी खानपुर महर होटल ते पहुतो आहे, जिथे खानपुर महर पुलिस जे जमादार गुलाम मुस्तफ़ा सूमरो पारां SHO खानपुर महर उनखे गिरफ़्तार करे खणी वई थाणे ते पहुतुसि त SHO खानपुर महर मूंखे चयो त तुंहिंजे भाउ खे इनकारी लाइ घुरायो आहे, उनखे आज़ादु कयो वेंदो। होॾां खानपुर महर पुलिस पारां पंहिंजे पुलिस जे माण्हुनि मोरफ़त 1 लख रुपया रिश्वत वठण जी पिणु घुर कई, जंहिं बैदि मां घोटकी जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई। उन बैदि घोटकी जी अदालत पारां भाउ जी आज़ादी लाइ पंहिंजे रीडर मोरफ़त थाणे ते छापो हणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। छापे दौरान खानपुर महर पुलिस मुंहिंजे भाउ खे कंहिं नामालूम जाइ ते गुम करे छॾियो। वधीक रही बशका गडाणी SSP घोटकी DIG सखर खां मुतालबो कयो त मुंहिंजे नंढे भाउ इलाही बशको गडाणी खे आज़ादु करे मूं सां इंसाफ़ कयो वञे।